हैदराबाद में निजी स्कूल पारां बाईपास लॻ अल रहीम विलाज़ में कार्नर स्टोन सिस्टम पारां हिकु शानदार साइंसी मेलो लॻाए शागिर्द ऐं शागिर्दियाननि खे बहितरीन तफ़रीह जो मौक़ो फ़राहम कयो वियो। कार्नर स्टोन सिस्टम पारां शागिर्दनि जी लॻायल हिन साइंसी मेले में साइंस, आर्ट्स, कंप्यूटर, इंटरनेट सिस्टम समेत माहौलियात बाबति स्टॉलनि जो साइंसी मेले में ख़ूबसूरत तरीक़े सां नुमा कयो वियो। असां जेके वेस्टेज शयूं आहिनि उन्हनि मां ही प्रोजेक्ट ठाहिया आहिनि साइंस जा, जस्ट लाइक एज़ के आर्किटेक्ट वग़ैरह थियो। इन खां अलावा काफ़ी अहिड़ियूं साइंस जे हिसाब सां काफ़ी शयूं ॿारनि महिनत कयो आहे, इलाही महिनत कई आहे। सुठो इनिशिएट आहे ॿारनि जी अवेयरनेस लाइ ऐं उन्हनि खे इन ॻाल्हि ते थैंकफुल चाहियां थो ऐं उन चाहियां थो इहे इवेंट्स इवन हर ईयर कराए वञनि ऐं इन खां इन में इम्प्रूवमेंट आणी वञे ताकी ॿार अञा वधीक होशियारु थियनि। एजुकेशन में जेको तालीम सां गॾु इहे इवेंट हुजणु खपनि। तमामु सभिनी ॿारनि माशाल्लाह इलाही महिनत सां पंहिंजा पंहिंजा प्रोजेक्ट ठाहिया। उन हवाले सां तव्हां ॾिसो था सभिनी पेरेंट्स आया आहिनि ऐं उन्हनि में पार्टिसिपेट कयो आहे। ॿारनि में जेकी स्किल्स आहिनि जेका लिकियल आहिनि, असां चाहींदासीं त इन्हनि खे एजुकेशन सां गॾोगॾु इहो बि असां इन्हनि में जेकी आहिनि उजागर कयूं ऐं इन्हनि ॿारनि खे इहा जेका इवेंट्स असां कराईंदा रहूं। कार्नर स्टोन सिस्टम पारां शागिर्दनि जे लॻायल हिन साइंसी मेले में साइंस, आर्ट्स, कंप्यूटर, इंटरनेट सिस्टम समेत माहौलियात बाबति स्टॉलनि जो साइंसी मेले में ख़ूबसूरत तरीक़े सां निमा कयो वियो। Today I make my model. Then my model name is paramecium. The paramecium is microorganism, or we can say it is single cell organism, and it contains small projection called cilia and two nucleus. असां भई इंटरनेट ठाहियूं था ताकी जेको बि थींदो आहे सिर्फ़ु इंटरनेट जे थ्रू थींदो आहे। एक्चुअल में त ही वायर्स न हूंदा आहिनि, ही बस इहो शो करण जे लाइ आहे त सॼी इंटरनेट सॼी दुनिया सां कनेक्टेड आहे। Today we make a WiMAX internet. This is a very powerful. ही ॾाढी पावरफुल नेट हूंदी आहे ऐं हिन जी रेंज आम वाईफाई खां इलाही तेज़ हूंदी आहे ऐं हुन जी स्पीड ऐं हुन जी रेंज इलाही तेज़ हूंदी आहे। त उन जे करे असां ही प्रोजेक्ट ठाहियो आहे जीअं त ही WiMAX हब आहे, उन जे ज़रिए टावर्स में नेट कनेक्ट थिए थी ऐं पोइ वरी घरनि में, पोइ बिल्डिंग्स में ऐं पोइ लैपटॉप्स में। सॉलिड लिक्विड गैस की और ऐसे जो हमारे स्कूल में इवेंट्स हुए हैं और हर जगह पे ऐसे होने चाहिए, इससे हमारी नॉलेज में इजाफा होता है बहुत। ये आज मैंने प्रोजेक्ट बनाया है अर्थ रोटेशन एंड रिवॉल्यूशन का। तो जब ये अर्थ अपनी जगह पे घूमता है तो इससे रोटेशन कहते हैं और जब ये अर्थ पूरा ऑर्बिट कंप्लीट करता है तो रिवॉल्यूशन कहते हैं। प्रोजेक्ट आहे ये इंजन और डायनामो आहे ऐं न इहो लाइट क्रिएट्स करी थो सघे। हिकु ही क्रिएटिव मशीन आहे जंहिंमें ही असांजी हिन में मनी बि सेफ रहंदी ऐं ही पैसा कढण वारी मशीन आहे, हिन में असांजी मनी सेफ रहंदी। वाटरफॉल इज अ प्लेस where water falls from some height when ice bears melts and water goes into river like spouts and seas. Food chain. Today we made the model of food chain. Food chain is process in which each creators depend on other creators. Food chain start from plants and plants make their know that. बाईपास हैदराबाद लॻ अल रहीम विलाज़ में थींदड़ हिन मेले में शागिर्दनि जे ख़ूबसूरत स्टॉलनि बाबति वालिदैन पिणु तमामु घणो ख़ुशि नज़र आया। माहौल के हिसाब से उन्होंने काफ़ी सारी चीज़ें बनाई है और इसमें हमें ये मैसेज भी दिए कि आलूदगी से जो है हमें किस तरीके से बचना है और आलूदगी हमारे लिए कितना नुकसानदेह है। Which is beyond my belief. The teachers are hardworking, skilled and dedicated, and students are real genius. After seeing all these products which have created by these kids, I'm of the opinion this is one of the brilliant educational institution. तमामु हिकिड़ो सुठो स्कूल जो क़दम आहे। ॿारनि जी नॉलेज वधे पई ऐं ॿार माशाल्लाह एक्टिविटी ॿारनि जी थिए पई ऐं ॿार सम्झनि पिया त असां में हिते कहिड़ा कहिड़ा असां पाण इंजीनियर थी सघनि था, हिननि जो तजुर्बा थी सघनि था, हिननि सुठा कमु कया आहिनि। सुठो बहितरीनु आहे, तमामु बहितरीनु। शागिर्दनि जे ज़हनी नशोनुमा लाइ थींदड़ हिन क़िस्म जूं सरगर्मियूं न रुॻो तइलीम जे निज़ाम लाइ तमामु सुठो सोण आहिनि, पर हिन क़िस्म जा इवेंट सॼे समाज खे पिणु वॾो उत्साह ॾियनि था। कैमरामैन अब्दुल गनी मीरानी सां गॾु एहसान अली, धरती TV न्यूज़।